मुखालफ़त न कंदा कयो। असां वटि इलेक्शन थींदी आहे त पोइ खोड़ चङा भला माण्हू असांजा ॾिसणा वाइसणा 5 वक़्त निमाज़ी फिरी बीह रहंदा आहिनि, बीड़ा झुमरियूं कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जीअं बीठा कंदा आहिनि। न बाबा तूं मुस्लमान आहे, सुवाल ई पैदा न आहे। ॿी सभु शइ ते सौदो थी सघे थो, दीन जे बारे में सौदो न थींदो। क़ुर जे बारे में चवंदे त क़ुर मुंहिंजो न आहे। पोइ जॾहिं इलेक्शन में हिन क़ुर वारनि खे वोट न ॾींदे पोइ क़ुर खे पंहिंजो कई की न पराओ कई, यार ईमान जो जवाब त ॾियो। अब जेको जो हेॾो अचो हिकिड़ो बाबा हे किताब क़ुर आलिम आलिम माना क़ुर जो पासो। ॿियनि कॾहिं तव्हांखे क़ुर जी ॻाल्हि कई आहे, ॿियनि पार्टियुनि ॿुधी अथव कंहिंखो बि न क़ुर जी ॻाल्हि कंदो तव्हां सां आलिम आलिम या आलिमनि जो नुमाइंदो। पोइ जे इन खे पुठी ॾींदे तो कंहिंखे पुठी ॾिनई? मुला मौलवीअ खे त केरु कख बि न सुञाणे। मूंखे तव्हां छो सुञाणो? मुंहिंजो तव्हां सां छा? मुंहिंजे ॻोठ में 1000 माण्हू आहिनि, तव्हां सुञाणो था? साईं जे ॻोठ में अलाए केतिरा माण्हू आहिनि, सुञाणो था? बाबा जंहिंजो क़ुर सां वास्तो आहे तॾहिं त हिक ॿिए खे सुञाणो न। जे इन वास्ते खे तूं निभाही दे माना क़ुर सां निभाही, माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निभाही, छो त हे संग उहो आहे। हिकिड़ो ई अलाए कहिड़ो काथों जो माण्हू ईंदो आहे, यार छा चयो बाबा मुंहिंजे अमड़ जे नाने फलाणे हिन जो हुनजो मां अहिड़ो जो हीअं ॻोल्ह त रिश्तो लभे बि न, पर हुनखे माइट करे भाकुर पाईंदो आहे। ख़ुदा जा बाना हिन अल्लाह जे क़ुर ऐं अल्लाह जे रसूल जे वास्ते जी जेका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी जेका मिटी आहे न, इहा सभ खां मथे आहे। तंहिंजे करे ख़बरदार मुस्लमान कॾहिं बि इन ॻाल्हि ते सौदो न कजांइ जो मथां जॾहिं क़ुर जो नालो अचई, दीन जो इस्लाम जो नालो अचई, पोइ उते छॾे तूं ज़ालिमनि सां जेकॾहिं साथारी थींदे, अल्लाह तो फरमाए वला तकुल लिल खाइनीन खसीमा, कॾहिं बि ठगनि जो यार न थींदे। ये थींदे त पोइ अल्लाह वटि ठग लिखी थींदे। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे हक़ सच सां हमेशा साथ रहाए। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां ॾिजो, वकूनू मअ सादिकीन, सचनि सां गॾु हुजो। ऐं सच हिन क़ुर खां ऐं नबी सोने जे फरमान खां सवा कोन्हे। ऐं इन क़ुर ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते हलण वारा आलिम अथव, इन्हनि खां सवा सच कोन्हे, बाक़ी दुनिया कूड़ जी आहे। अल्लाह ताला शाला असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां अवां जालू कुझु आयतूं पढ़ियूं, अल्लाह साईं असांखे इन्हनि आयतुनि जे माना मतिलबु सम्झण इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि व रसूल, जिन अल्लाह अल्लाह जे रसूल खे जी कई, हिन खां पोइ जो उन्हनि खे ज़ख़्म ऐं तकलीफ़ूं बि पहुतियूं हुयूं। लिल्लज़ीना अहसनू मिनहुम, जिन उन्हनि मूं चङा कम कया उन्हनि खे तमामु वॾो अजुर मिलंदो। अल्लज़ीना क़ाल लहुम अन्नास इन्न नास क़द जमऊ लकुम, ऐं जिन माण्हुनि चयो त माण्हू तव्हां जे लाइ गॾु थी विया अथव, फ़ख़्शहुम, पोइ ड्रिजो उन्हनि खां, फ़ज़ादहुम ईमाना, पोइ मोमिन जो ईमान वधी वियो। क़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील, जो बाबा वॾा दुश्मन वॾा थिया। हाणे जीअं मुस्लमान खे त ड्रिजारे, हाणे तव्हां ते अमेरिका कावड़ी अथव, हाणे तव्हां ते हिंदुस्तान कावड़ी अथव, हाणे फिलहाल हीअं थो थिए। चवनि त जेको वणेव सोचो मोकल अथव, मिड़ई ख़ैर आहे, छा कंदव? तव्हां वटि यार अमेरिका जेतिरा हथियार त कोन्हनि, ओॾा जहाज़ त कोन्हनि। असां चवंदा असां वटि हिकिड़ी शइ आहे, हस्बुनल्लाहु व निअमल